एतिरो कठोर दिल छो थी पियो आहीं इमरान? तोखां पारस जो पुराणो प्यार बि विसरी वियो ऐं माजिद जी महिरबानी खे बि नज़रअंदाज करे छॾियो सिर्फ़ इन जे करे त अमीना पंहिंजे घर में ॾुखी आहे। उन जे चवण ते पारस खे तो प्यार जी मोट में प्यार न ॾिनो, पर पोइ बि पारस अमीना जियां तुंहिंजी शिकायत न तोसां कई न ई पंहिंजी माउ ऐं भाइरनि सां। इमरान, तूं ग़लति आहीं, तुंहिंजी सोच ग़लति आहे। माजिद जे एहसान खे नफ़रत जे वाचूड़े में वारी सां गॾु उॾाए छॾियो। तो सुठो नाहे कयो इमरान। तुंहिंजी डिग्री कहिड़े कम जी हुई जे माजिद तोखे नौकरी न वठी ॾे हा? तूं त एहसान फरामोश आहीं। इंसानियत जे उजरे नाव ते दाग़ आहीं। मासाद, छा थियो आहे तोखे? तुंहिंजूं अखियूं छो भीनियल आहिनि? तूं एतिरो परेशान छो थियो आहीं? पारस, मां वाकई कठोर दिल आहियां, बेक़दरो आहियां। मुंहिंजी दिल जी जॻह ते पत्थर रखियल आहे। तूं सही चवंदी आहीं पारस। ये न चओ मासाद, तूं मुंहिंजे दिल जो मोर आहीं, मुंहिंजो सरताज आहीं। मां तोसां वॾियूं ज़्यादतियूं कयूं आहिनि पारस। मां नफ़रत खां सवाइ तोखे ॿियो कुझु बि न आहे ॾिनो। मूंखे माफ़ कजांइ पारस। मां मोहबत में कचो थी पियुसि ऐं मुड़ुस जो फर्ज़ निभाइण में मूं ॾाढी कंजूस पाई कई आहे। चवंदा आहिनि त देर आया दुरुस्त आया। पारस, दुरुस्त तॾहिं थींदुसि जॾहिं मूंसां मासात माजिद परचंदो। मासा, तूं बि मूंसां गॾु हल, जीअं आउं माजिद ऐं मासी खे परचाए अचां। तोसां को बि कावड़ियल कोन हुयो मासाद, बस रुगो तूं पंहिंजे पाण खां नाराज़ हुई। आउं माजिद ऐं मासी जो दिल रंजायो आहे। तूं माजिद ऐं मासी मूंखे परचाए ॾींदीअ। जेकॾहिं तूं उन्हनि खे परचाए न ॾिनो त मां इहो ई सोचींदुसि त तो बि मूंखे दिल सां माफ़ नाहे कयो। मासाद, मुंहिंजी दिल कॾहिं बि तोखे मयारी नाहे कयो। बस वीचार थींदो हुयो त मासाद जे दिल में वहंदड़ मोहब्बत जो दरिया किनारे ते वेठल मां छो नियारी आहियां, पर अॼु हिन दरिया जूं छोलियूं मुंहिंजे मन जे चइनी कुंडनि खे थधो करे छॾियो आहे। मुंहिंजी मिठड़ी मासा, हल त मासी ऐं माजिद खे परचाए अचूं। उन्हनि खे परचाए ऐं पंहिंजो मन थधो कयां। हल मासा। जिते मोहब्बत जो दरिया तारो तार आहे मासाद। तुंहिंजी मोहब्बत मुंहिंजे मन जे दरिया खे मौज में आणे छॾियो आहे। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।